साईं अगर जुमे जूं 4 रकायतूं सुन्नत घर खां पढ़ी करे पोइ जुमे फ़र्ज़ नमाज़ लाइ वञूं त उहो अमल कीअं आहे? जाइज़ आहे बिल्कुलु। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अता के ईअं फ़रमायो आहे त घर में सुन्नत ऐं नफ़िल खे पढ़ंदा कयो। इहे सुन्नत ऐं नफ़िल घर में पढ़णु बिल्कुलु अफ़ज़ल आहे। पंहिंजे घरनि खे क़ब्रिस्तान न बनायो। ऐं पोइ फ़रमायूं त पंहिंजे घरनि जे अंदरि नवाफ़िल ऐं सुन्नत जेको आहे पढ़ंदा कयो। कोई बंदो घर खां 4 रकायतूं सुन्नत जेके हाणे असां पढ़ूं था न, इहो घर खां पढ़ी करे पोइ आयो, बिल्कुलु जाइज़ आहे, कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन न आहे। हालांकि हुकुम आहे त तव्हां सुन्नत जेको आहे वञी करे घर में पढ़ो। इन जे लाइ त तव्हां घर में जंहिंजो सुन्नत पढ़ंदो ऐं नफ़िल नमाज़ पढ़ंदो, तव्हांजी औलाद तव्हांखे ॾिसंदी त वाक़ई ॾिसंदी यार हे असांजो वालिद साहिबु जेको आहे त इहो छा थो करे। औलाद जे मथां असरु पवंदो त अॼु औलाद खे ख़बर पवंदी हे नमाज़ आहे, हे रुकू आहे, हे सजदा आहिनि। त हिन में इहो हिकिड़ो फ़ाइदो थींदो। ॿियो फ़ाइदो इहो थींदो त अल्लाह ताला जी रहमत मस्जिद में त 24 घंटा नुज़ूल थिए थी, पर जीअं जो नमाज़ पढ़ंदो तव्हांजे घर में बि अल्लाह ताला जी रहमत जेको आहे नाज़िल थींदी। त घर में सुन्नत नमाज़ पढ़ंदा कयो ऐं नफ़िल बि पढ़ंदा कयो।